भारत में पाकिस्तान जी नसरुल्लाह सां शादी कंदड़ भारतीय औरत शादी के मजबूरी करार ॾेई छॾियो आहे। अंजूअ जो चवणु आहे त हूअ पाकिस्तान में 5 महीननि ताईं रही, पर इहा मनसूबाबंदी न हुई पर मजबूरी हुई। अंजू मूजिब हूअ 1 महीने जी वीज़ा ते पाकिस्तान नसरुल्लाह सां मिलण वई हुई ऐं 1-2 हफ़्तनि में वापसि वञणी हुई। भारतीय टीवी सां ॻाल्हाईंदे अंजू चयो आहे त संदसि पाकिस्तान वञी नसरुल्लाह सां शादीअ जो को बि इरादो न हो। पाकिस्तान वञण बाद हालतूं अहिड़ियूं थी वयूं जो 5 महीननि ताईं रहणो पियो। संदसि चवणु हो त मां नसरुल्लाह सां दोस्ती थियण बाद पाकिस्तान वई हुयसि। मां कानूनी तौर ते वीज़ा वठी वियसि। मुंहिंजो उते घणा ॾींहं तरसण जो इरादो न हो। इहो ई सबबु आहे जो ॿारनि खे बि भारत में ई छॾे वियसि। मां सोचे रही हुयसि त 15 ॾींहनि में वापसि मोटी वेंदसि, पर मुंहिंजे पाकिस्तान पहुचण बाद मीडिया में वावेला मची वई जो अजीब माहौल थी पियो, जंहिं सबबु दॿाअ में अची शयुनि खे ॾिसंदे कुझु ॾींहं पाकिस्तान में ई रहण खे बहितर सम्झो ऐं पोइ शादी करे छॾी। हुन चयो त जेकॾहिं मीडिया में ॻाल्हि न अचे हा त शायदि मां नसरुल्लाह सां शादी न करियां हा ऐं इन सां मिली वापसि भारत हली वञा हा, पर मुंहिंजे कुटुंब मां जहिड़ा बयान अचण शुरू थी विया त वापसि वञण खां डपु थी रहियो हो। हुन चयो सीमा हैदर जो भारत अचण बि मसइलो हो, इन सां मुंहिंजे लाइ मसइला थी पिया। ॿिन्ही मुल्कनि जी मीडिया में मूंखे ऐं सीमा खे ॾेखारियो वियो। इहो ई सबबु आहे जो मां इते ई रही पियसि ऐं नसरुल्लाह सां शादी करे वरिती। इन खां पोइ जॾहिं मूंखे लॻो त हाणे वापसि वञणु घुर्जे त नवंबर जे महीने में वापसि अची वियसि। नसरुल्लाह ऐं संदसि घर भातियुनि जे हवाले सां हिक सवाल जे जवाब में हुन चयो त उते मथसि का बि बंदिश न हुई। अव्हां जंहिं मुल्क में रहो था उतां जे कल्चर जो ध्यानु रखणो पवंदो आहे, पर ईअं न आहे त केरु मूं ते दॿाउ विझी रहियो हो। मुंहिंजे मथां कपिड़नि जी बि का पाबंदी न हुई। मां बुरको बि न पहिरींदी हुयसि। इहे ई कपिड़ा हुआ जेके हिते पहिरींदी आहियां। हुन चयो त भारत वापसि अचण खां पोइ मूंखे घटि में घटि 4 खां 5 छोकिरियुनि फोन कई आहे ऐं उहे चाहिनि थियूं त पाकिस्तान वञनि। इहे छोकिरियूं पाकिस्तान जे छोकरनि सां प्यार कनि थियूं ऐं पाकिस्तान वञणु चाहिनि थियूं। हू मूंखां पाकिस्तान बाबति पुछी रहियूं हुयूं। मां उन्हनि खे इहा ई सलाह ॾिनी त कुटुंब खे एतमाद में वठी को क़दम खणनि।